नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त जरवार में खंभी गुम कयल शागिर्द सरमद शाह जे दोस्तन ऐं जरवार जे शागिर्दनि पारां सन्दस आज़ादी लाइ एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ शागिर्दनि मुतालबो कयो त सरमद शाह पाकिस्तान इब्यास जो एमफिल स्कॉलर आहे, जंहिंजी गुमशुदगी बाद शागिर्दनि में ख़ौफ़ छाइजी वियो आहे। सरमद शाह आकिब चांडियो समेत सभिनी पुरमन शागिर्दनि खे बिना जवाब आज़ाद कयो वञे। इन मौक़े ते अॻुवान सैयद सुगैर सिंधी, सैयद अली किफ़ायत, रोहिल आज़ाद, जमील बोज़दार, ज़ुल्फ़कार गबोल, कामरेड मजीद मीराणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सरमद शाह मज़ूर जो पुटु थी करे पंहिंजे ख्वाबनि जी हौसलात लाइ कराची पढ़ी रहियो हो, जंहिंजो ॾोह सिर्फ़ इहो हो त हिन माज़ी में शागिर्दनि जे हक़नि जे लाइ जदोजहद कई। असां तमामु रियासती इदारनि तोड़े कानूनी इदारनि खे सरमद समेत सभिनी गुम कयल माण्हुनि जी आज़ादी जी घुर करियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।